हक़नि जे हासिलात लाइ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बीड़ चांडे शहर में। जीअं तव्हांखे असां ॾेखारियूं था हलूं था त साम्हूं जेको लाइन आहे शहर जी कटियल आहे ऐं 62 माण्हुनि जो ऐं बहिराणनि में जेका आहिनि उन्हनि जो लाइन हले पियो। उन बाबति असां वेठा आहियूं, पुछा कंदासीं। लमसम 4 महीना थी विया आहिनि असां बिजली जहिड़ी सहूलियत खां महरूम आहियूं ऐं इहो जेको बि सॼो चक्कर आहे इहो सियासी कामूरनि जी वजह सां कामूरा माण्हू सरमाएदार माण्हू पंहिंजो सुकून वठनि था पिया ऐं असां इल्तिजा था कयूं हुकूमत पाकिस्तान खे ऐं असां ख़ासि करे सिंध जे कामूरनि खे त छा असांजे अहिड़ा बचा न आहिनि सॼी राति फाका कशी खां अलावा जेकॾहिं असां पेट ते पथर ॿधी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं था ऐं उन खां पोइ सॼी राति हथ वारा पका खणी नंढड़नि ॿारनि खे असां निंड न करायूं ॾींदा आहियूं। असांजे वोट असांजो जेको असां पीपुल्स पार्टी जा वोट कास्ट आहियूं ऐं जेके पीपुल्स पार्टी जा हिते ख़ासि नुमाइंदा आहिनि उन्हनि खे वोट ॾींदा आहियूं। पर अफ़सोस इहो आहे त असां पंहिंजे माना रत जो हथियो ॾेई असां वोट था ॾियूं पर असांखे सहूलियत। हीउ शहर जेको आहे उहो घणनि घरनि ताईं घणनि ॻोठनि ते मुश्तमिल आहे। असांजो इहो नंढड़ो शहर आहे 2.5-3 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं इहो एॾी तकलीफ़ आहे जेकॾहिं तव्हां असांजो हीअ आवाज़ु सियासी कामूरनि ताईं सरमाएदार माण्हुनि ताईं पहुचायो असां तव्हांजा निहायत शुक्रगुज़ार आहियूं। इहो ई चवणा त सुख को बि कोन्हे न बिजली जो आहे। 4 महीना थी विया आहिनि त बिजली न आई आहे पिया मच्छर में था फटिजूं माण्हू अलाए त वॾेरा न पटी सघनि था पर ॾुखे वक़्तु त को अचे ई नथो असांजो त इहो ई चवणा। सां गॾु इरफान अली मुंगेरी रिपोर्टर बीड़ो चांहि मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।